ख़बर सां कचे जे दुरानी मर थाणे जी हद कोट दणीबख्श चाचड़ ते 6 खां वधीक जागीरानी बिरादरी जे हथियार बंदड़ माण्हुनि काह करे फायरिंग करे ॾिनी। चाचड़ बिरादरी जा माण्हू फसल उणी रहिया हुआ त खेनि मथां हमलो कयो वियो। फायरिंग सबबु 10 वीरनि जो नींगर अरबेलो पुटु मोहम्मद बख्श चाचड़ गोलियूं लॻण सबबु शदीद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नींगर जी हालत गणती जोगी हुजण सबबु खेसि लाड़काणे अस्पताल मोकिलियो वियो। ॿिन्ही धुरनि में पुराणो खूनी तकरार हलंदड़ हो। अहिड़े वाक़े जे इतलाबाद ज़िले कशमोर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही धुरनि में हलंदड़ फायरिंग बंदि कराई ऐं ज़ख़्मी नींगर खे सिविल अस्पताल कंदकोट में आंदो, जिते खेसि इब्तिदाई तिबी इमदाद ॾेई हालत नाज़ुक हुजण सबबु खेसि लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त पुलिस खे ईंदो ॾिसी जागीरानी बिरादरी जा हथियार बंद कचे तरफ़ फ़रार थी वञण में कामयाब थी विया। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, जॾहिं त वाक़े सबबु इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾाका वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।